रिक्शा में इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट ऐं पाकिस्तान डेडिकेटेड सर्विस पारां गॾियल सहकार सां प्रेस क्लब हैदराबाद ते तालीमी अवेयरनेस कॉन्फ्रेंस जो इख़्तिताम कयो वियो, जंहिंमें इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट जे मरकज़ी चेयरमैन राना गुलाम नबी राजपूत, जनरल सेक्रेटरी राना असलम राजपूत, एसएसपी हैदराबाद अमजद अहमद शेख, एसपी अलीना राजपर, इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट सिंध जे चेयरमैन यूनिस जमाल, सदर नदीम कादरी, सीनियर नायब सदर जावेद शेख, जनरल सेक्रेटरी सज्जाद खान, तारिक मतीन, हैदराबाद डिवीजन जे सदर औरत विंग अनीसा सिद्दीकी, इतलाफ सेक्रेटरी शोएब अंजुम, हैदराबाद ज़िले सदर शगुफ्ता अंसारी, गज़ाला राजपूत, मुर्तज़ा खासकेली, खुरम शेख ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते तक़रीब जी मेज़बानी कंदड़ परवेज़ कुरैशी तरफ़ां आयल महिमाननि खे गुलनि जा हार ऐं गुलनि जूं पतियूं ऐं सिंध जी सक़ाफ़त अजरग जा तोहफ़ा पेश कया विया। इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट जे चेयरमैन राना गुलाम नबी राजपूत, एसएसपी हैदराबाद अमजद अहमद शेख ऐं ॿियनि तकरीब खे ख़िताब कंदे पीडीएस जे काविशुनि खे साराहियो ऐं तालीम जी फ़रोग़ ते ज़ोर ॾिनो। आख़िर में मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि में शिलिट ऐं सर्टिफिकेट तक़सीम कया विया।